हाज़िर अवां खे आगाह सिंध जा वसीला ऐं वजूद बचाइण लाइ अवामी तहरीक पारां लाड़काने में एहतजाजी मार्च कयो वियो आहे। सिंध जा वसीला ऐं वजूद बचाइण लाइ अवामी तहरीक पारां लाड़काने में एहतजाजी मार्च कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था एजाज़ चांद जो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। एजाज़ कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी मुबशर लाड़काने में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां सिंध जे वजूद ऐं वसीला बचायो मार्च कढियो वियो। अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां सिंध जो वजूद ऐं वसीला बचाइण जे अनवान हेठि उत्तर तारक टावर खां मार्च कढियो वियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो जाड़ल शाह रोड ते जलसे जी सूरत अख़्तियार करे वियो। मार्च में टोकरी बाडर नसीराबाद केरलो बाकराणी रतोदेरो नवदेरो कंबर शदाब कोड़े नंढनि वॾनि शहरनि जे कारकुननि शिरकत कई। स्नेह तहरीक ऐं अवामी तहरीक जे कारकुननि पारां उभ ॾारींदड़ नारा हया विया। उन हवाले सां अॻुवाणनि वसंत थरी साजिद मैसर पिरह सुमरो इमरान समो नूर अहमद कतियार समेत ॿियनि जो चवणु हो त सिंधियुनि में बदअमनी बाहि भरी रही आहे। अॻुवा धाड़ा फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। उन हवाले सां अॻुवाणनि जो चयो त सिंध जो पाणी ऐं मदनी वसीलनि ते जेके हक़ आहिनि उन ते सिंध जो हक़ आहे। कंहिं बि सूरत में केनाल या नवां सूबा ठाहिण न ॾिना वेंदा। अॻुवाणनि जो चवण त केनाल जो जेको राग आहे सिंध जे माण्हुनि खां ते जेको आहे वॾो हिकिड़ो अज़ाब लिटाए पियो वञे ऐं असां कंहिं बि सूरत में न कंदासीं क़बूल। अख़्तियार चवंदो 27 तरमीम तकरारी केनाल समेत मुख़्तलिफ़ जेके सिंध मनसूबनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। सिंध जा दुश्मन सूबा रद्द कया वञनि ऐं सिंध में अहिड़े सूरत हाल थी रही आहे जेका तमामु गंदगी जो बि सूरत हाल आहे। सिंध में फुरियूं धाड़ा अगवाऊं आम थी विया आहिनि ऐं इहे बंदि कया वञनि न त ॿी सूरत में अञा एहतजाज वधी कयो वेंदो। जी मुबशर एजाज़ चांद जो अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।